अस्सलामुअलैकुम। तव्हां सभिनी खे रोज़नि जी ईद जी मुबारक हुजे। मां जमायत खे दोस्तनि खे 7-8 महीने खां चवंदो पिया अचां जो अॻिते पाणी जी तमामु वॾी कमी थींदी। इन दफ़े असांजा जो ज़मींदार काश्तकार आहिनि कणक जी फसल खे आख़िरी पाणी बि केतिरी जाइनि ते ॾेई न सघिया। जॾहिं पाणी न आयो आहे फसल खे त एवरेज छा लहंदी। ऐं जमायत खे दोस्तनि खे मां काफ़ी सालनि खां तयारु कंदो आहियो आहियां जो बाबा मौसम तब्दील थी वियो, मौसम जे मुताबिक़ ज़मींदारी कयो। छो जे अगरि असां कणक ऐं फुटी जी फसल ते रहंदासीं असां त गिरवी थी वेंदासीं वाणियुनि में। तंहिंजे करे हाणे असांखे फसल तरीक़ेकार सभु मटाइणो पवंदो। जो शहर जे वेझो था रहनि, जंहिंजी ज़मींदारी बनी शहर जे वेझो आहे, सब्ज़ी कंदो त सुखी रहंदो। बाक़ी कणक ऐं फुटी जे पुठियां वेंदव त कर्ज़ी थी वेंदो। छो इन दफ़े जंहिं बि कणक काई आहे उहो पंहिंजो ख़र्चो मां सम्झां थो न कढी सघंदो। असांजा एग्रीकल्चर डिपार्टमेंट वारा नए माहौल खे अञा ताईं सम्झी सघनि, मौसमियाती तब्दीली खे जॾहिं उहो ई न सम्झी सघनि त तव्हांखे केरु ॿुधाईंदो। ख़ुदा तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-अमान में रखे, तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। ॿारनि जी तरबियत उन ते तव्हां ध्यानु ॾियो। छोकिरनि जी तालीम ते ध्यानु ॾियो। पंहिंजे हैसियत जे मुताबिक़ जेतिरो तव्हां पढ़ाए सघो पढ़ायो। कुझु ॿार आहिनि जो पढ़ाई में चङा आहिनि, कोशिशि करे उन्हनि खे पढ़ाई में अॻिते वधायो। कुझु ॿार अहिड़ा आहिनि जो कमज़ोर आहिनि पढ़ाई में, त ॿार खे तव्हां ज़ोरी पढ़ाए नथा सघो। उन खे कंहिं अहिड़े हुनर में लॻायो जो अॻिते हली पोइ पैसा कमाए सघे। छोकिरियुनि ते नज़र बि रखो। पंहिंजे छोकरनि खे ख़राब सोबत खां बचायो। हिकिड़ो दफ़ा तव्हांजो ॿारु ख़राब सोबत में अची वियो, तव्हांजे लाइ बि परेशानी, पाड़े वारनि जे लाइ बि परेशानी, मिट माइटनि जे लाइ परेशानी। हिन परेशानी खां बचो। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, सलाह शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्त कयो। जॾहिं तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो था, तव्हां सां लखे फ़रिश्ता दुरूद शरीफ़ था पढ़नि। हर नमाज़ खां पोइ जमायत जे लाइ, दरगाह जे लाइ, पाकिस्तान जे लाइ
दुआ घुरो। हर नमाज खां पोइ पंहिंजी फ़ौज जे लाइ दुआ घुरो जो ख़ुदा उन्हनि खे तौफ़ीक़ अता फरमाए जो असांजे मुल्क जी, पाकिस्तान जी क़ौम जी हिफ़ाज़त करे सघनि। ये दहशतगर्दी खे फ़ौज मुंहुं ॾे पई, सियासतदान मुंहुं नथो ॾे। तंहिंजे करे ॿारनि खे बि ॿुधायो जो हे फ़ौज असांजी पंहिंजी आहे। ख़ुदा तव्हांखे हर आफ़त, हर आज़माइश, हर तकलीफ़ मां हुज़ूर पाक जे सदक़े में हिफ़्ज़ ओ अमान में रखे, तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। ऐं ॿियो इहो बि तव्हां हर नमाज़ में दुआ घुरो, जिथे बि मुसलमान रहे थो ख़ुदा ताला पाण जी कोताहियुनि खे, ग़लतियुनि खे बख़्शे ऐं मुसलमाननि ते पंहिंजो रहम फरमाए। छो जो जिते बि मुसलमान आहे, मुसलमाननि ताईं ज़्यादती पई थिए, जिते बि मुसलमान रहे त इहे असांजी ग़लतियूं आहिनि। ख़ुदा असांजी हर हो ग़लती माफ़ करे जंहिंजे करे असांजी दुआऊं क़बूल नथी थियनि, इहो हमेशह दुआ कंदा कयो। बाक़ी माल ते तवजो ॾियो, कुझु माल वधायो, वण लॻायो। इहो वण जिते तव्हां लॻायो था सम्झो सदक़ा जारी आहे। जो बि हुन वण जी छांव में वेहंदो उहो सवाबु तव्हांखे मिलंदो। बिस्मिल्लाह मेरे परवरदिगार हमें कबर के मेरे परवरदिगार हम गुनाह कर रहे हैं, हमें कबर के मेरे परवरदिगार मेरे परवरदिगार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तुम्हारे रिज़्क़ में रोटी मेरे परवरदिगार हमें अपने हिफ्ज़ ओ अमान में हर तकलीफ में मुसीबत बना के रखो। मेरे परवरदिगार हमारी औलाद को नेक राह पे चला। मेरे परवरदिगार हम गुनाह कर रहे हैं, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हमारे गुनाह बख्श। बिस्मिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद